सोबे देरो रिपोर्टर मंसूर अली मशहूरी सगियों बरसां गोड नियाल खान मशहूरी जो रहवासी रहमत अली वल्द मियल खान मशहूरी सगियों पहुंची साफ़ इन अॻियां दाइंदे छो तबासर सरदार यूनियन काउंसिल सगियों जो चेयरमैन इल्ताफ़ खान मशहूरी मूजिब 60-70 जे ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कंदे असांखे 30 लाख रुपया भत्तो तलब करे रहियो आहे। न ॾियण जी सूरत में हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन असांजे मथां केतिरा ई कूड़ा केस दाख़िल कराए असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जेकी कोर्ट सॻोरी असांजे मथां कूड़ा केस दाख़िल थियल ख़तमु करे बाइज़त बरी करे छॾियो आहे। असांजे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट सखर वज़ीर आला सिंध गवर्नर सिंध IG सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं ॿियनि वज़ वारनि खे अपील आहे त बासर वॾेरो यूनियन काउंसिल सगियूं चेयरमैन इल्ताफ़ मशहूरी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पंहिंजी ज़रिए ज़मीन आबाद करण ॾिनी वञे जीअं असां पंहिंजे बचड़नि जो पेट पाले सघूं। रहमत अली वल्द मियाल खान मशहूरी वेठल गोट निहाल खान मशहूरी तालुको सूबेदारो ज़िलो खैरपुर मिरस जो आहियां ऐं बासर UC चेयरमैन सगियूं इल्ताफ़ मशहूरी जे ज़ुल्मनि खां तंग थी अॼु ही प्रेस कॉन्फ्रेंस करणु आयो आहियां। जीअं त मूं ऐं मुंहिंजे भाउ बरकत अली मशहूरी 1986 में ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजा 7 अलफ़ ऐं 7 बे जंहिंजो फार्म 7 बे जे जिरिया नंबर 145 में दाख़िला रखियलु आहे, जंहिं ते असांजो ज़रिए बैंक सूबेदारे मां बि लोन वरितलु आहे, जंहिंजो बासर कब्ज़े माफ़िया इल्ताफ़ खान मशहूरी कब्ज़ो करणु चाहे थो। साल 2018 खां वठी अॼु ॾींहुं ताईं असांजी ज़मीन घराबाद करे वेठो आहे ऐं आबाद करणु नथो ॾिए, जो असांखां हू 30 लाख भत्तो घुरे रहियो आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं जो हुनखे भत्तो नथा ॾेई सघूं। बासर हुजण जे करे हुन असांजे मथां काफ़ी केस कया, जेके कोर्ट सॻोरी असांजा उहे केस ख़तमु करे छॾिया आहिनि। जीअं त ही ॿियनि माण्हुनि सां बि पिणु ईअं कंदो रहियो आहे, जंहिंमें काफ़ी अहिड़ा सबूत जेके आहिनि सो उन महिल पेश कंदासीं। जेके हीउ वॾो फिराडी भताखोर ऐं ज़ालिम माण्हू आहे। हिन जे फिराड ऐं ज़ालिमनि जे करे काफ़ी माण्हू अतर जा पाड़े जा मुतासिर आहिनि। हिननि केतिरनि माण्हुनि सां अहिड़ो वधा कयो आहे, जंहिंमें भागत आहिनि इलियास हजम आहे सगिन जो, मुनवर भागत इलावल खान जो ॻोठ जो आहे, हाजी वरंद अली मशहूरी जेको आहे घोटकी खां लॾाया हुयो हुन वटि उनजी ज़मीन आहे, अब्दुल रशीद हरिया जी ज़मीन आहे, धणी बख़्श वल्द रतो खान ज़मीन उनजी ज़मीन आहे, सोजड़ो खान खोखर जी ज़मीन आहे ऐं पोती मिहल खान जी ज़मीन 15 जॾहिं बि उन्हनि ते बि कब्ज़ो कयो वेठो आहे। सगियूं शहर में सैयद ग़ुलाम शाह ऐं सैयद जुमन शाह जो प्लाट ऐं उन्हनि जो क़दीमी इमाम बारगाह आहे, जंहिं ते पिणु कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। असांखे हिन बासर माण्हू मां निजात ऐं आज़ादी ॾिनी वञे ऐं असांखे पंहिंजूं ज़मीनूं आबाद करणु वञे, असांखे पंहिंजा हक़ वापसि कराए ॾिना वञनि। जेके असां अहिड़ो मथे आला अफ़सरनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस हाई कोर्ट ऐं जनाब आला DIG साहिबु, IG साहिबु ऐं SP साहिब खे ऐं MP ऐं MLA जेके हद जा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो दाद फ़रियाद कयो वञे ऐं इन ज़ालिम खां असांजी जिंद छॾाई वञे।